हिन वीडियो में असां पढ़ंदासीं इक्विवेलेंट रेशियोज़ जे बारे में। इक्विवेलेंट रेशियोज़ उहे हूंदियूं आहिनि जेके पाण में बराबरि हुजनि। जीअं मिसाल असां वटि सुवालु आहे त 7 ऐं निस्बत 6 जे हिननि मां हेठियल मिलियलनि मां कहिड़ी बराबरि निस्बत आहे। हाणे असां उहो कीअं ॻोल्हे सघूं था? उहा 7 या 6 सां कंहिं अंग खे ज़र्ब या वंड करे ॻोल्हे सघूं था। असांखे सवाल में मिलियल आहे 7 निस्बत 6। अगरि असां 7 खे ॿिनि सां ज़र्ब कयूं त असांखे मिलंदो 14 ऐं 6 खे बि ॿिनि सां ज़र्ब कयूं त असांखे मिलंदो 12। त असां वटि थी वेंदी 14 निस्बत 12। हाणे पहिरें ऑप्शन खे ॾिसूं त उते लिखियलु आहे 12 निस्बत 14। त असां सोचे सघूं था त इहो त साॻियो ई आहे ऐं उन जे बराबरि ई आहे, पर ईअं नाहे। उहो यादि कयो जीअं असां पोएं वीडियो में पढ़ी आया हुयासीं त निस्बत जी मिक़दार अॻिते पुठिते करण सां शइ जी मिक़दार मटिजी वेंदी आहे। इन करे 12:14 14:12 जे बराबरि न थींदो। अचो त हाणे ॿिए ऑप्शन ते था अचूं। ॿियो ऑप्शन आहे असां वटि 21 निस्बत 18। त अगरि असां 7 खे 3 सां ज़र्ब कयूं त असांखे छा मिलंदो? 21। ऐं साॻी जॻह ते 6 खे बि 3 सां ज़र्ब कयूं त असांखे 18 मिलंदो। त मतिलबु 21 निस्बत 18 ऐं 7 निस्बत 6 इहे पाण में बराबरि आहिनि। ऐं इन खे असां गोलड़ो पाए था छॾियूं, दाइरो पाए था छॾियूं त इहो सही आहे। उन खां पोइ टे ते था अचूं त उन में लिखियलु आहे 42 निस्बत 36। अगरि असां 7 खे 6 सां ज़र्ब कयूं ऐं 6 खे बि 6 सां ज़र्ब कयूं त असांखे छा मिलंदो? असांखे 42 निस्बत 36 मिलंदो। त मतिलबु इहो बि 7 निस्बत 6 जे बराबरि आहे। त असां इन खे बि दाइरो पाए था छॾियूं, छाकाणि त इहो बि सही जवाबु आहे। टें ऑप्शन ते अचूं त टियों ऑप्शन आहे 63 निस्बत 54। अगरि असां 7 खे 9 सां ज़र्ब कयूं त असांखे मिलंदो 63 ऐं 6 खे भी 9 सां ज़र्ब कयूं त असांखे छा मिलंदो? 54। मतिलबु इहो बि सही जवाबु आहे। हाणे आख़िरी ऑप्शन ते अचूं था त आख़िर में आहे 84 निस्बत 62। अगरि असां 7 खे 12 सां ज़र्ब कयूं त असांखे मिलंदो 84। पर अहिड़ो को अंग ई न आहे, सॼो अदद न आहे जंहिंसां असां 6 खे ज़र्ब कयूं त असांखे 62 मिले। ऐं अगरि 12 सां ज़र्ब कयूं त असांखे 72 मिलंदो, 62 न। इन करे इहो ग़लति जवाबु थी वेंदो। हाणे चओ त हिकु ॿिए सवाल ते था अचूं। हिन में असांखां पुछियो वियो आहे त असांखे 3 निस्बत अहिड़ियूं ॻोल्हे ॾियो जेके 16 निस्बत 12 जे बराबरि हुजनि। हाणे अचो त हेठां ॾिसूं त असां वटि पहिरियों ऑप्शन आहे 8 निस्बत 6। हाणे सुवालु आहे असां वटि 16 निस्बत 12। त असां 16 निस्बत 12 खां 8 निस्बत 6 ते कीअं पुॼी सघूं था? उहो पुॼण जो तरीक़ो इहो आहे त अगरि असां 16 खां 8 ते वञूं त असांखे पहिरियां छा करिणो पवंदो? असांखे ॿिनि सां वंड करिणो पवंदो। ऐं 12 खां अगरि 6 ते पुॼणो आहे त बि असांखे ॿिनि सां वंड करिणो पवंदो। मतिलबु असां साॻे ई अंग सां वंड कयूं था त इहो सही जवाबु आहे। ऐं हाणे ॿिए ऑप्शन ते था अचूं त ॿियो ऑप्शन आहे असां वटि 32 निस्बत 24। त अगरि असां 16 खे ॿिनि सां ज़र्ब कयूं ऐं 12 खे बि ॿिनि सां ज़र्ब कयूं त असांखे 32 निस्बत 24 मिलंदो, जेको सही जवाबु आहे। हाणे जो टे ते था अचूं त टे में आहे असां वटि 4 निस्बत 3। असां 16 खे अगरि 4 सां वंड कयूं त असां मिलंदो 4 ऐं 12 खे बि अगरि असां 4 सां वंड कयूं त असांखे छा मिलंदो? असांखे मिलंदो 3। त मतिलबु इहो बि सही जवाबु आहे ऐं असांखे टई सही जवाब मिली चुका आहिनि ऐं असांजो सुवालु हल थी वियो आहे। पर अचो ॾिसूं था त हेठां जवाब छो ग़लति आहिनि ऐं छो इहे 16 निस्बत 12 जे बराबरि न आहिनि। हाणे पहिरियों आहे 12 निस्बत 8। त 16 खे असां छा सां ज़र्ब या वंड कयूं त असांखे 12 मिले? 16 खे अगरि असां 3 सां ज़र्ब करे 4 सां वंड कयूं त असांखे 12 मिली वेंदो। ऐं 12 खे 8 करण जे लाइ असांखे ॿिनि सां ज़र्ब करे पोइ 3 सां वंड करिणो पवंदो। हाणे छाकाणि त असां साॻे अंग सां ज़र्ब ऐं वंड नथा कयूं त इन करे इहो ग़लति जवाबु थींदो। हाणे अचो 24 निस्बत 16 ते था अचूं त 16 खे 24 करण जे लाइ असांखे माना ॾेढूं आहे न, त माना ॾेढ सां ज़र्ब करिणो पवंदो। मतिलबु असांखे 1.5 ॾेढ सां ज़र्ब करिणो पवंदो त असांखे मिलंदो 24। ऐं 12 खे अगरि असां ॾेढ सां ज़र्ब कयूं त असांखे मिली वेंदो 18। त मतिलबु इहो 16 ताईं पुॼणु इहो ग़लति जवाबु थी वेंदो ऐं इहो सही न थींदो।